अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे सॾ ते सिंध जे सकाफ़ती ॾियारे ते पूरी सिंध जे कोट ॾिजीअ में बि सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। दरगाह पीर उबन अली शाह ते मच कचेरी मुनक़िद कई वई। उन मौके ते मक़ामी रागी क़ौमी गीत ॻाए वेठलनि खे झुमाए छॾियो। मच कचेरी में सुगड़न डोर बेत ऐं शायरी ॿुधाए खूब दाद हासिल कयो। वार सगा जन ओज़ार उन्हनि खे लाहे पंहिंजा वॻा वञनि चोर उतर हे ॾखिण वञनि भॻा कंहिं ग़रीब हारिया वहाया पे ढगा अड़े तो ॾिठा की न हूंदा या तंहिंखे ॿधी आ अञा नथो सोचें छा त इहा 15वीं सदी आहे। उन मौके ते सैयद इमाम अली शाह बुखारी गुलाम रज़ा पठान ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िंदा क़ौमूं ई पंहिंजी सकाफ़त ऐं ॿोलीअ खे यादि रखंदियूं आहिनि। पंहिंजे सकाफ़ती ॾींहं जे हिसाब सां गॾु थिया आहियूं। सभिनी खे सकाफ़त जे ॾींहं जी मुबारकबाद पेश कयूं था। अॼु असांजे सकाफ़त जो ॾींहुं आहे सिंधी अजरक टोपी जो ॾींहुं आहे ऐं अजरक जेको आहे असांजो 5000 साल पुराणी जेकी आहे सकाफ़त आहे। सजण ऐं साणे अकाई अड़ासी विसरे हैफ़ तरीक़े होए वतन जन विसारियो। ये सिंध धरती असां सिंधियुनि जी आहे। इन जे करे असां ही पंहिंजो ॾियारो जोश ऐं जज़्बे सां एकता जो टोपी अजरक जो असां मल्हाए रहिया आहियूं। हुननि चयो त खेनि पंहिंजी सिंध ऐं सकाफ़त ते नाज़ आहे जंहिंखे भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk